सभते वडा सतगुरु नानक जिन कल राखी मेरी, जिन कल राखी मेरी। साईया साईया मैं चारे कुंडा बालिया तुध जे वडना साईया। मैं चारे कुंडा बालिया तुध जे वडना साईया। तुध जे वड अवर न भालिया, तू दीप लोभ पयालिया। तू थान थनंतर रव रहया, नानक भगता सच आधार जियो। मन लोचे हर मिलन को दर्शन पाइया। मन लोचे हर मिलन को दर्शन पाइया। मैं लख विड़ते साहिबा जे बिंद बुलाइया। साईया 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 मैं चारे कुंडा बालिया तुझ जे वडना साईया। मैं चारे कुंडा बालिया तुझ जे वडना साईया। तुझ जे वडना साईया। मैं दस हो मार्ग संत हो क्यों प्रभु मिलाइया। मैं दस हो मार्ग संत हो क्यों प्रभु मिलाइया। मन अर्पी हो मैं तजोत पंथ जुलाइया। अर्पी हो मैं तजोत पंथ जुलाइया। मैं दस हो मार्ग संत हो दस हो मार्ग संतो हो
दस हो मार्ग संत हो क्यों प्रभु मिलाइया मन अर्पी हो आओ मैं तजोरित पंथ जलाइया साइया 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 मैं चारे पुन्ना आलिया तुझ जे वडना साइया मैं चारे पुन्ना आलिया तुझ जे वडना साइया तुझ जे वडना साइया नित सेवे हो साहेब आपना सत्संग मिलाइया नित सेवे हो साहेब आपना सत्संग मिलाइया सब आशा पूरिया गुर महल बुलाइया सब आशा पूरिया गुर महल बुलाइया तुझ जेवड होर ना सुझाई मेरे मित्र गोसाइया साइया 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 मैं चारे पुन्ना वालिया तुझ जेवडना साइया मैं चारे पुन्ना वालिया तुझ जेवडना साइया तुझ जेवडना साइया तुझ जेवडना साइया बोल बाबा गंगाराम साहिब की जय। प्यारी साध संगत तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। हिकु दफ़ो वरी गॾु थिया आहियूं बाबा गंगाराम साहिब जन जे वार्षिक उत्सव जो अॼु ॿियो ॾिहाड़ो। सिंध जा संत नवाबशाह जिले जो कंडियारो ॻोठ उतां जी मशहूर दरबार हुई। उतां जा ही संत महंत गादेसर बाबा गंगाराम ऐं उन्हनि खां बि पहिरीं बि संत थी विया आहिनि। बाबा हरभजन दास, बाबा संत दास ऐं उन्हनि खां पहिरीं बि थिया आहिनि।
उन बाबा गंगाराम जी वर्सी असां मनाए रहिया आहियूं। ता सारी संगत जी उपस्थितिअ में हर संत में कुछ न कुछ गुण हूंदा आहिनि। सभई गुण त मुश्किल आहिनि कि हिक ई संत में सभु गुण मौजूद हुजनि, पर कंहिं संत में कुछ गुण, कंहिं में कुछ गुण, उन्हनि गुणनि जी खुशबूअ जे करे उहो संत अमर थी वेंदो आहे। उनखे पोइ बि यादि कयो वेंदो आहे। सभु मिली करे प्रेम सां यादि कंदा आहिनि संत खे। तो उन सिंध जे संत बाबा गंगाराम साहिब जन जी वर्सी मनाए रहिया आहियूं। सिंध ऐं हिंद जा संत, छो त हिंदुस्तान में बि आया ऐं उन्हनि पंहिंजे पाण खां वॾनि वारनि संतनि जो बि दर्शन ऐं आशीर्वाद प्राप्त कयो। बाबा हरभजन दास, उन्हनि जी त महिमा वॾी ॿुधाईंदा आहिनि। बाबा हरभजन दास बाओ खजानो उनखे चवंदा हुआ कि हीअं कयनि, ही चमत्कार कयनि, हू कयनि। इहे त परमात्मा कराईंदो आहे हाईलाइट करण जे लाइ, पर तव्हांजी दिलचस्पी त इन में ई आहे न। त इन करे मां ॿुधाइण चाहींदुमि कि असांजी गद्दीअ जा संत के छोटा मोटा अहिड़ा न रहिया आहिनि। अहिड़ा मतिलबु पैसे वारा न रहिया आहिनि, छो त पैसो त कीअं बि गॾु थी वेंदो आहे, आडंबर त कीअं बि गॾु थी वेंदो आहे, भीड़ त कीअं बि गॾु थी वेंदी आहे। उहे न रहिया आहिनि, हू अंतर्मुखी रहिया आहिनि। सची साधना ऐं सचो संतपनो रखण वारा संत जा जेके मां गुण चवंदो आहियां, सत्य, निवृत ऐं त्याग, उहे उन्हनि में हुआ। सत्य पहिरियों, ऐं मूंखे इन जो गौरव आहे, तव्हांखे बि हुजणु खपे। अगरि तव्हांखे सत्य सां प्यार हूंदो त तव्हांखे हिन गद्दीअ सां बि प्यार हूंदो। न हूंदो त पोइ तव्हांखे कूड़े सां प्यार थी वेंदो। ॻोल्हे लहंदा। ॾिसो, हर माण्हू पंहिंजे टाइप जो संत ॻोल्हे वठंदो ई आहे, जहिड़ो पाण आहे। कूड़ो कूड़े खे ॻोल्हे लहंदो, सचो सचे खे, ज्ञानी ज्ञानीअ खे, मूड़ मूड़ खे, पंहिंजे टाइप जो माण्हू ॻोल्हे वठंदो, चरियो चरे खे। त हिते मूंखे इन जी ख़ुशी आहे कि सत्य, निवृत, त्याग इहे रहिया आहिनि। माण्हू चवंदा आहिनि कि सत्य ते हलणु ॾुखियो आहे, ॾाढो सच ॻाल्हाइणु ॾुखियो आहे। ऐं इतिहास में ॾिठो वियो आहे कि जिन सच ॻाल्हायो उन्हनि खे शहीद कयो वियो ऐं कूड़नि राज कयो आहे। औरंगज़ेब राज कयो ऐं गुरूअ जे बचड़नि खे शहीद कयो वियो। गुरु गोबिंद सिंह भिटके पियो सत्य ते हलण वारो, ऐं औरंगज़ेब शासन पियो करे। जहांगीर शासन पियो करे, गुरु अर्जन देव खे कष्ट पियो ॾिसणो पए। त मिसाल त भ्रमित करे थी कि सच ते हलण वारो परेशान ऐं दुख ॾिसंदो आहे छा? थोरो विशाल बुद्धीअ सां सोचो कि सत्य जी वैल्यू कीअं ख़बर पवंदी आहे। अॼु औरंगज़ेब खे कोई यादि कोन कंदो आहे, पर गुरूअ जे बचड़नि खे अॼु बि यादि कयो वेंदो आहे। इहा ई त आहे सत्य जी शक्ति। जहांगीर खे अॼु कोई सुठो न चवंदो, गुरु अर्जन देव खे अॼु यादि करे माण्हू रुअंदा आहिनि, प्रेम में भरिजी वेंदा आहिनि। त सत्य जो फल दूरगामी हूंदो आहे। असांजे वॾनि उहो कयो, सत्य दूरगामी। भली तत्काल कोई सांसारिक लाभ न मिलियो। ॾिसो, असां अहिड़ा बि ॾिठा आहिनि जिन ॿावनि कूड़ ॻाल्हाए करे भीड़ गॾु कई, धोखा हणी हणी, पर उन्हनि जो असां हू अंजाम बि ॾिठोसीं।
लास्ट उन्हनि जो परिणाम बि ॾिठोसीं। त एतिरो त सम्झ में अची थो वञे कि कूड़ जी का वॾी उपलब्धि कान्हे। त तव्हां बि सम्झी वठो कि असांखे तात्कालिक या कूड़ ॻाल्हाए करे थोड़ी देर जो फ़ाइदो न खपे। असांखे लंबी दूरी करणी आहे सत्य जी, त भली धीरज रखी रखी करे करणो पए, उहो कंदासीं। इहा शिक्षा असांखे वठणु खपे असांजी हिन गदीअ मां। सत्य निवृत्त जो अर्थ आहे कि अहंकार न हुअण। न त तव्हां निवृत्त रुगो पकड़ींदा त वरी फासी वेंदा। तव्हांखे अॼु जे हिन कली काल में अनेक निवृत्त वारा माण्हू मिली वेंदव, पर उनजे पुठियां लिकल अभिमान, उनजो छा उहो पोइ स्वीकार कबो छा? त इन करे चवणो थो पए जंहिंखे अहंकार अभिमान न हुजे सो संत। त इहा बि विशेषता रही आहे। असां पंहिंजे वॾनि में कॾहिं ॾिठो कोन कि अहिड़ी का शइ हुजे जंहिं ते अभिमान कनि। का शइ बि त हुजणु खपे जंहिं ते अहंकार कनि या अभिमान कर। उन लाइ कुझु खपे। पहिरीं अहंकार अभिमान करण लाइ कुझु ऐश्वर्य खपे, भीड़ हुजे। त मां ॾिठो ई कोन कि उन्हनि कॾहिं चयो हुजे कि मूं वटि ही, मूं वटि हू, मूं वटि हेतिरो। त अहंकार अभिमान जी गुंजाइश ई न। हुननि कोन कॾहिं चयो कि असां ठाराई आहे दरबार, असां माण्हू जोड़िया आहिनि। इहो उन्हनि खे ज़रूरत आहे जिन खे लॻंदो हुजे कि जोड़ तोड़ कई आहे, छल कपट करे। जीअं जलेबी चवंदियूं आहिनि कि मां ईअं कोन हेॾी भीड़ गॾु कई आहे, अलाए घणा धुका हया आहिनि, अलाए घणा जासू एजेंट मोकिलिया आहिनि, तॾहिं एतिरी भीड़। उनखे ॿुधाइण में मज़ो ईंदो आहे। त हिते अहंकार अभिमान जो बि कुझु मां करियां, मुंहिंजी ॻाल्हि छॾे ॾियो। मां गौरव कंदो आहियां उन्हनि जी कमाईअ जो। इन जो ई गौरव थींदो आहे कि संगत अचे थी, प्रेम प्यार सां सत्संग ॿुधे थी, हिकु सुंदर वातावरण ठही वञे थो, इन जी ख़ुशी थींदी आहे। ऐं इहा कयल हुननि जी खेती। बाक़ी हुननि खे न असां अभिमान ॾिठोसीं, न अहंकार ॾिठोसीं। ऐं त्याग उन खे चइबो आहे कि लोभ न हुजे। त्याग जो अर्थ छा आहे? छा असां सभु त्याग कंदा वञूं, ॾींदा वञूं? न, जमा ई न कयूं न, लोभ ई न कयूं न, संग्रह ई न कयूं, त इहो बि त्याग आहे। ॾाढा माण्हू चवनि कि असां डोनेशन वठंदा आहियूं, पर पंहिंजे लाइ न। असां सेवा कार्य में लॻाईंदा आहियूं, सेवा कार्य में। अरे भाई, मान लो तो ₹1,00,000 वरिता ऐं ₹1,00,000 ई सेवा कार्य में लॻाए छॾिया, त इन में तूं तो चई मूंखे कुझु कोन मिलियो, त कीअं कान मिलियो? तूं हाईलाइट जो थिए, तुंहिंजो नालो जेको थियो, तो फोटू वोटू खीचाया, तुंहिंजे अॻियां कंहिं हथ फैलायो उहे ₹1,00,000 वठण लाइ, इहा ई त तोखे खपंदी हुई। त कीअं तो चई असां कुझु न वठ, असां पंहिंजे लाइ नथा वठूं, ॿियनि जे लाइ था वठूं। ॿियनि जे लाइ वठी अचो त पंहिंजा लॻाए न, पंहिंजे पैसनि सां कर। त त्याग जो अर्थ आहे लोभ न हुअण, संग्रह न हुअण। इहे हुआ गुण बाबा गंगाराम में ऐं असांजे ॿियनि हुननि में बि। हाणे उन्हनि संतनि जो ॿाहिरि त एॾो नालो ॿुधण में ईंदो कान्हे, रुगो हिते ई पंहिंजे गंगाधाम दरबार में या जेके सिख शेवक आहिनि उन्हनि खे खणी ख़बर हूंदी बाबा गंगाराम जी।
अगरि कंहिं ॿुधायो हुजे असांजे सिखनि शेवकनि पंहिंजे पुटनि पोटनि खे उन्हनि जूं कुझु ॻाल्हियूं, त उन्हनि खे ख़बर हूंदी। बाक़ी त उहे विसरी विया संत, यादि कंहिंखे नाहे, न को कंहिंखे ॿुधायो। त मां हिकु ॿियो विश्लेषण करणु चाहींदुमि कि उहो संत पंहिंजे पुठियां छा छॾे वियो आहे। उहो दरबार जो धणी बाबा गंगाराम छा छॾे वियो आहे। त विश्लेषण ईअं आहे कि हिकिड़ा संत अहिड़ा थींदा आहिनि जेके सिर्फ़ पंहिंजो उद्धार करे अकेला ई हली वेंदा आहिनि। पाण त हूंदा आहिनि संत, सुठा संत, पर दुनिया खां अलॻि, झमेलनि खां अलॻि किथे वञी वेहंदा आहिनि, कुटिया ठाहे करे पंहिंजो उद्धार करे हली वेंदा आहिनि। ॿिया संत वरी अहिड़ा थींदा आहिनि कि संत पाण त थिया ई थिया, पर हिकु आस्थान बि ठाहे छॾींदा आहिनि। कोई आस्थान, जीअं साईं हिरदाराम ऐं उन्हनि जो आस्थान, उन्हनि जी कुटिया। पर इहे बि सिर्फ़ ॿ शयूं थियूं, संत बि ऐं वरी उनजो आस्थान बि, ॿ शयूं, संगत न। टियां वरी संत अहिड़ा थींदा आहिनि कि आस्थान बि हूंदो आहे ऐं संगत जो अचण बि हूंदो आहे। संगत जो उद्धार थियण लाइ संगत जीअं कंहिं तीर्थ ते वञे तीअं उन आस्थान ते वेंदी आहे। त इहा टे शयूं थी वयूं क़ीमती, संत, आस्थान ऐं संगत। अच्छा, संत बि हुजे, आस्थान बि हुजे, संगत बि हुजे, पर सत्संग न हुजे त? अहिड़ा आहिनि संत, संत बि वेठो आहे, आस्थान बि आहे, संगत अचे थी, मथो टेके हली थी वञे, बस एतिरो बि आहे। त चौथी उपलब्धि आहे सत्संग। संत बि हुजे, आस्थान बि हुजे, संगत बि अचे ऐं सत्संग बि हुजे, इहा चौथी उपलब्धि। अच्छा, अञा बि हिकु कमी आहे। असां ॾिठा आहिनि अहिड़ा संत कि संत बि आहे, आस्थान बि आहे, संगत बि अचे थी, वो संत सत्संग भी करे तो, पर कोई ग्रंथ काने, कोई सद ग्रंथ विराजमान काने। असां ॾिठा आहिनि अहिड़ा। वो संत पाण खे ई बस चवंदा आहिनि इहो ई सभु कुझु अथव, कोई ग्रंथ। जीअं स्वामी लीलाशाह महाराज परम पूजनीय, संत भी, संगत भी, आस्थान भी, सत्संग भी, पर कोई ग्रंथ न। त पंजी उपलब्धि मूंखे लॻे थो इहा हुजणु खपे, सद ग्रंथ कोई। हाणे कोई संत भी हुजे, उते आस्थान भी हुजे, उते संगत भी अचे, सत्संग भी हुजे, ऐं कोई सद ग्रंथ जीअं गुरु ग्रंथ या रामायण या भगवत गीता या महाभारत इहे भी हुजनि, त हिकु पक्को आश्रय मिली वेंदो आहे संत खे भी ऐं संगत खे भी, त ही आस्थान ओढ़ो आहे गंगाधाम दरबार, जिते संत भी आहे, सत्संग भी आहे, आस्थान भी नंढो आहे भली, पर आस्थान आहे, संगत आहे भली थोड़ी आहे त सही। इहो थोड़ी तय थियो हो कि मात्रा केतिरी। त संगत भी आहे, सत्संग भी आहे, संत भी आहे ऐं सद ग्रंथ भी आहे। छा तव्हांखे इहे ॻाल्हियूं क़ीमती न लॻंदियूं आहिनि छा? थोड़ो कॾहिं गंभीरता सां सोचिजो, पंहिंजे विवेक सां। दुनिया जी भीड़ में माण्हू भुलिजी थो वञे, सही शइ, असली शइ, क़ीमती शइ भुलिजी थो वञे। त ही 5 शयूं त हिते मौजूदु आहिनि। हाणे लाभ वठण वारो लाभ वठे। इन्हनि 5 जो बि मूंखे विश्लेषण करणो आहे। संत जो त थी वियो, सत्य, त्याग, निवृत। संगत जो अर्थ छा आहे, आस्थान जो अर्थ छा आहे, सदग्रंथ जो अर्थ छा आहे। पर उन खां पहिरीं अचो हिन आस्थान
ऐं बाबा गंगाराम साहिब जन जे लाइ भॼन ॻायूं। बाबा गंगाराम जो द्वार थींदो बेड़ो सभ जो पारवार। सब बुधो ध्यान धरे, ध्यान धरे सब ध्यान धरे। सब बुधो ध्यान धरे, ध्यान धरे सब ध्यान धरे। बाबा गंगाराम जो ही द्वारिया थींदो बेड़ो सभ जो पारवा। सब बुधो ध्यान धरे, ध्यान धरे सब ध्यान धरे। सब बुधो ध्यान धरे, ध्यान धरे सब ध्यान धरे। को रखी विश्वास, पूरी थे थी पल में तैजी आस। आयो हिन दर्जे को रखी विश्वास, पूरी थे थी पल में तैजी आस। आयो स्वालिया गयो खाली ना, आयो स्वालिया गयो खाली ना। लालण संधि हिय लालिया, लालण संधि कयो हिन दर सां जह प्यारिया। तंहिंजो राखो थियो रख पालवा। सब बुधो ध्यान धरे, ध्यान धरे सब ध्यान धरे। सब बुधो ध्यान धरे, ध्यान धरे सब ध्यान धरे। कृष्ण भी हिन दर जो दरबान। तहखे दींदो महर मया जो दान। दास कृष्ण भी हिन दर जो दरबान। तहखे दींदो महर मया जो दान। राज़ी थींदो सब कुछ दींदो, लहजा सभई लाहे वेंदो। हीअ साखी सिरजणहारिया, सभिनी कयो जयकारवा। सब बुधो ध्यान धरे, ध्यान धरे सब ध्यान धरे। सब बुधो ध्यान धरे, ध्यान धरे सब ध्यान धरे। बाबा गंगाराम जो ही द्वारिया थींदो बेड़ो सभ जो पारवा। सब बुधो ध्यान धरे, ध्यान धरे सब ध्यान धरे। सब बुधो ध्यान धरे, ध्यान धरे सब ध्यान धरे। तो बाबा गंगाराम जो ही द्वार ही स्थान
जिते सत्संग, सदग्रंथ, संत सब कुछ आहे। आध्यात्मिक सामग्री सब कुछ आहे। हिन कल युग में भाव सागर का पार थियण जो सरल साधन मौजूद आहे। त संत, अस्थान, संगत इन्हनि खे समझण जरूरी आहे। छो त इहे केवल अखर ई वञी रहिजी विया आहिनि, बस नाले लाइ वञी बचा आहिनि। त पहिरीं असां संगत अखर खणूं कि संगत जो मतलब छा आहे। हूअं त व्याख्या थी सघे थी, पर अगर असां इन्हनि अखरनि खे खणूं संगत, सगत, त असां खणी सघूं था पहिरियों स सां श्रवण, सुनना। संगत जो पहिरियों कम आहे ॿुधण, सुनना, श्रवण करण। संगत सुठी उहा जेका ॿुधण में दिलचस्पी रखे, वक्ता खे कथा ॿुधण में जंहिंजी रुचि हुजे, ॿुधण। ॿियो अखर आहे ग, त ग सां ॻाइण। संगत खे ॻाइण बि खपे, गॾु गॾु ॻाराइण खपे, भगवान जा गुण ॻाइण खपनि। टियों त संगत खे थोड़ी तपस्या करण खपे, थोड़ो तप। सुठी संगत उहा आहे। संगत जी महिमा त एॾी चई वई आहे जो बाबा जन चवंदा हुआ कि संत अगर 20 वेसा आहे त संगत 21 वेसा। संगत में साईं थो वसे। पर छा उन संगत में साईं थो वसे जेका पलव पारायण आई आहे। मां वर्षिन मेलनि ते कॾहिं मौक़ो मिलियो आहे सत्संग करण जो, त इहो ई चयो आहे कि संगत चइनि प्रकारनि जी हूंदी आहे। अर्थार्थी, आर्त, जिज्ञासु ऐं ज्ञानी। हिकिड़ा ईंदा आहिनि अर्थार्थी, इच्छा का इच्छा रखी करे वॾनि वॾनि वर्षियुनि मेलनि ते ॿारनि खे बि खणी ईंदियूं आहिनि लोली ॾियारण, नई कुंवार खे बि वठी ईंदियूं आहिनि वर्षियुनि ते। त इहे अर्थार्थी सभु। ॿिया थींदा आहिनि आर्त, को दुख आहे, कुझु परेशानी आहे, संकट आहे, विपत्ति आहे, त उन लाइ दुख दूर कराइण लाइ अरदास कराइण वर्सीअ ते। ऐं टियां जिज्ञासु ईंदा आहिनि सत्संग ॿुधण जे लाइ, कुझु प्रश्ननि जो जवाब पाइण जे लाइ। ऐं चौथा हूंदा आहिनि ज्ञानी। न को कोई दुख आहे, न को का इच्छा आहे, ऐं न को का जिज्ञासा आहे। केवल हुननि खे सत्संग में ऐं संत में ऐं आस्थान में प्रेम आहे। बाक़ी ज्ञान त उन्हनि खे पूरो आहे। ज्ञानीअ खे बि आस्थान जी वैल्यू ख़बर हूंदी अथव। जेको ज्ञानी आहे न, पूर्ण ज्ञानी, उनखे बि ख़बर आहे कि संत, सत्संग, आस्थान इन जी छा वैल्यू थींदी आहे। जेको आनंद, जेको रस ईंदो आहे उहो ज्ञानीअ वटि बि कान्हे। त चौथे टाइप जी संगत अहिड़ी थींदी आहे जेका आहे त ज्ञानी, पर प्रेम जे करे हूअ अचे थी। पोइ परसेंटेज हूंदा आहिनि। ज्ञानी 1%, ऐं जिज्ञासु थोड़ा वधीक, आर्त थोड़ा अञा वधीक, ऐं सभिनि खां वधीक हूअ अर्थार्थी ऐं वर्सी मेले वारा, उहो पलव लोलियुनि वारा। त छा उन्हनि में साईं थो वसे? न। जेके अरदास, लोलियूं, पलव पारायण आया आहिनि, उन्हनि में छाजो साईं थो वसे? उतां त पाण साईं भॼी वेंदो। असली जेको हूंदो साईं, जिते इहा भीड़ हूंदी, साईं उन संगत में थो वसे जंहिंमें ही गुण हुजनि। श्रोता संगत, ॿुधण वारी संगत, जीअं तव्हां आहियो, कहिड़ो शांतीअ सां ॿुधंदा आहियो। या ॿी ॻाल्हि आहे कि मां ई तव्हांखे ठीकु कयो आहे, पर बाक़ी कहिड़ा सुठा लॻंदा आहियो शांतीअ सां, केॾी बढ़िया शांती हूंदी आहे। त संगत जो पहिरियों, सुठी संगत जो जंहिंमें साईं थो वसे, उहो उन संगत जो पहिरियों लक्षण कि उहा ॿुधण वारी श्रोता हुजे। ॿियो गए सां ॻाइण वारी हुजे।
वो गुण ॻाईंदी हुजे परमात्मा जा, भॼन गॾु ॻाराईंदी हुजे। ऐं टियों तप जो अर्थ आहे कि घर में तव्हांखे एॾी सुविधा हूंदी आहे, उहा छॾे करे हिते अची करे वेहण ऐं वरी सेवा करण। कोई चंवर खणी वेही रहंदो आहे, कोई प्रसाद विरहाईंदो आहे, कोई जल, कोई कुझु। इहा सेवा तपस्या आहे। सुठी संगत जी निशानी इहा आहे कि कुझु न कुझु हू करे, टिकाणे खे पंहिंजो घर समझे। सांसारिक घर न, आध्यात्मिक घर। पंहिंजो ईअं लॻेसि हुनखे कि सांसारिक घर त आहे मुंहिंजो, पुट पोटा सभु आहिनि, पर मुंहिंजो निजी जेको निज गेह आहे, निज धाम आहे, सो ही आहे जिते मां सत्संग में वेंदी आहियां, त उते मां कुझु सेवा कयां। पंहिंजाप जिते हूंदी आहे न, माण्हू उते पाण ई सेवा कंदो आहे। ऐं मज़े जी ॻाल्हि, घुरंदो कुझु कोन्हे। सुठो जेको प्रेमी हूंदो आहे, उहो कंहिं कामना सां बि सेवा न कंदो आहे। कामना सां सेवा कयव त सेवा छाजी? इच्छा रखी करे सेवा कयव त छाजी सेवा? उनखे सेवा न चइजो। ईअं ई सेवा कईसीं, पंहिंजो घर समझी करे, ईर्ष्या द्वेष हटाए करे, बिना हाईलाइट थिए बस सेवा कई। जेका मिली वई, इहा बि कंहिंजे भाग में हुजे, भाग सां का सेवा मिली वई, को कम मिली वियो। संगत जो इहो टियों गुण आहे, जंहिंसां संगत सुठी लॻंदी आहे, सुहिणी लॻंदी आहे। पेरन सां बाबा तुंहिंजे दर ते रोज़ वचां, दुखड़ा मुंहिंजा लहंदा, चा उठ के रोज़ चुमा। हिन पेरन सां बाबा तुंहिंजे दर ते रोज़ अचां, दुखड़ा मुंहिंजा लहंदा, उठ के रोज़ चुमा। अॼु नेण ठरिया मुंहिंजा, ऐं भाग खुलिया मुंहिंजा। भुली हीअ दुनिया वई, जो दर्शन थिया तुंहिंजा। हर प्रेमी हिकु वार तो सतगुर दर। हर प्रेमी हिकु वार तो सतगुर दर। तुंहिंजो भाग खुले, अच्छी सेवा कर।
आश इहा मन में तोखे रोज़ ॾिसंदो रहां, तुंहिंजो दर्शन पाए मां अंदर में ठरंदो रहां। बस आश इहा मन में तोखे रोज़ ॾिसंदो रहां। जगाया मां खुशियन में आया मां, गुण तुझ जगाया मां खुशियन में आया मां। एहसान आहिनि एॾा कीअं थोरा लाया मां, हल प्रेमी सतगुर दर, हल प्रेमी एक बार तू सतगुर दर। अच्छी सेवा कर, सेवा कर। हाँ, सेवा सेवा जिन कई आहे न कॾहिं बि कंहिं दिल सां, त हुनखे महसूस थियो आहे कि कोई ॾिसी रहियो आहे असांखे, कंहिं गहराईअ सां कॾहिं महसूस कयो हुजे त सेवा कंदे कंदे ख़बर पवंदी आहे कि कंहिंजी प्रेममयी दृष्टि मुंहिंजे मथां आहे। मोरारी बापू चवंदो हो कि संत शरीर सां त हलियो वेंदो आहे, पर जेॾी महिल उन संत खां पोइ उन जे आस्थान ते कोई माण्हू शेवा कंदो आहे, कंहिंखे फुल्को ॾिनई भंडारे में, त ओॾी महिल उहो संत उन सां गॾु हूंदो आहे जंहिंजो उहो आस्थान आहे। कोई माण्हू उन आस्थान ते अची रुगो मथो टेकींदो आहे त संत उन सां गॾु हूंदो आहे, उहो महसूस करण वारो महसूस कंदो आहे। ओतिरी संवेदना हुजे उनमें, संवेदनशीलता, एतिरो कोमल हुजे हृदय सां कि महसूस करे सघे कि उन आस्थान में, या जेॾी महिल उहो ग्रंथ पढ़े उन आस्थान जो, ओॾी महिल बि उहो चेतना उन सां गॾु हूंदी आहे। सत्संग में हाणे चवां या न चवां, सत्संग में जेॾी महिल वक्ता खे तव्हां सत्संग कंदे ॿुधो त कॾहिं कॾहिं ईअं बि लॻंदो आहे कि उहो संत असांखे हिन वक्ता जे रूप में नज़र थो अचे, उहो संत जेको शरीर सां न आहे। त सेवा जो ॾाढो हिकु माध्यम आहे फ्रिक्वेंसी जोड़ण जो। सेवा करे करे माण्हू तरी विया, पर उन सेवा में कामना न हुजे, ॾेखाव न हुजे, ईर्ष्या द्वेष न हुजे, कंहिंसां परस्पर हो दुश्मनी न हुजे, त संगत जो अर्थ आहे इहो ई तपस्या आहे। अहंकार छॾे छिड़बू ॿुधी करे बि ऐं माण्हू सेवा करे, जिते जॻह मिले वेही रहे, ऐं इन जे बदिरां मिलणो बि कुझु कान्हे, त इहो आहे तपस्या। त संगत जेका ॻाए बि, जेका ॿुधे बि ऐं तपस्या बि करे, उहा आहे सुठी संगत। अच्छा, हाणे आस्थान जी परिभाषा कयूं। स्थान पहिरियों अखर इन में बि स, त जिते स्वाभाविकता नज़र अचे, पहिरियों अखर स जो आस्थान, जिते जेको आस्थान पाण सहज हुजे, स्वाभाविक जो अर्थ आहे प्राकृतिक। जे प्रकृति स्वाभाविक, प्रकृति जो अर्थ आहे स्वभाव। प्रकृति के इंग्लिश में छा चइबो आहे? नेचुरल। हाँ, नेचर। ऐं प्रकृति के छा चइबो आहे? नेचर। ऐं स्वभाव के छा चइबो आहे? हाँ, त प्रकृति माना स्वभाव, प्रकृति माना नेचर। पहिरियों आस्थान उहो सुंदर आहे जंहिंमें असांखे प्रकृतिअ जो प्राकृतिक अहसास थिए। असांजी कोशिश आहे गंगाधाम दरबार के प्राकृतिक बणायूं, सहज
सहजता जो अर्थ आहे कि जीअं ई असां प्रवेश कयूं असांखे कुझु आर्टिफिशियल त न नज़र अचे, कुझु कोई एक्स्ट्रा ऑर्डिनरी नेतागिरी न अचे नज़र। एतिरी सहजता हुजे, एतिरी स्वाभाविकता हुजे जो असांजो स्वभाव प्रकट थी अचे। ईअं थींदो अथव, असां माण्हुनि जो मूल स्वभाव ढकिजी वियो आहे, असां आर्टिफिशियल थी करे पिया था जियूं संसार में। संसार में तव्हां खुदि चेक कजो, माण्हू पंहिंजी असली आइडेंटिटी भुलिजी चुको आहे, मूल स्वभाव विञाए चुको आहे ऐं नकली स्वभाव आरोपित करे हले पियो थो। न साईं, न मां वॾा ॾिठा आहिनि माण्हू पैसे वारा बि ॿाहिरि ॾाढो मैनर्स में ॻाल्हाईंदा आहिनि, घर में बि मैनर्स रखंदा आहिनि, घर में बि मैनर्स सां, पुट धीउ सां, ज़ाल सां, सुठे सां, पर इहो बि आर्टिफिशियल, घर में बि आर्टिफिशियल थी वियो आहे माण्हू। सहजता त गुम थी वई किथे, स्वभाव, ओरिजिनल स्वभाव गुम थी वियो। त आस्थान उन खे चइबो आहे जिते अची करे असांजो मूल स्वभाव प्रकट थी वञे कि असां वास्तव में कहिड़ा आहियूं, सुठा आहियूं, ख़राब आहियूं, जेकर जहिड़ा बि आहियूं, नकल छो कयूं, उहो प्रकट थी वञे। आस्थान जो पहिरियों गुण इहो हुजणु खपे, सुठे स्थान जो। सह जो अर्थ आहे स्वभाव, थान, थाय जो अर्थ आहे जिते अची करे असां थोराइता महसूस कयूं। असांखे थोराए तो सम्झंदा आहियो न, शुक्रिया। थोराए चइबो कोन्हे मां तव्हांजो थोराए तो आहियां, अहसानमंद। जिते अची करे असांखे ईअं लॻे कि अरे यार मुंहिंजो कॾहिं ध्यानु ई कोन हो कि मूंखे मुंहिंजे मथां भॻवान ऑलरेडी कृपा कई आहे, इहो हिते अची करे महसूस थियो। कंहिं तीर्थ ते वञिबो आहे त इहो ई त थींदो आहे, माण्हूअ खे लॻंदो आहे असली शइ मुंहिंजी संपदा हाणे प्रगट थी, हाणे मूंखे ॿियो कुझु कोन खपे। संसार में रहो था त भॼ डुक था कयो, धन पाइण लाइ, पद पाइण लाइ, संपत्ति पाइण लाइ, पोइ जंहिंखे जेतिरी मिले थी ओतिरो ई दुखी। आस्थान ते अची करे असांखे लॻे शुक्रिया, शुक्रिया। ईअं लॻे कि मां ॿाहिरि ईअं पियो लॻे कि मूंखे अञा खपे, अञा खपे, पर आस्थान ते अचण खां पोइ लॻो कि अरे ये सभु फालतू हुयूं, असली संपदा मुंहिंजी प्रगट थी वई। उहा कहिड़ी संपदा? उहा कुझु न हुअण महिल प्रकट थींदी आहे। जॾहिं ॿाहिरियों कुझु न हुजे तॾहिं असांजो भीतरी स्वभाव प्रकट थींदो आहे, त असांखे लॻंदो आहे असां वटि ॾाढो कुझु आहे, त असां पोइ शुक्रिया अदा कंदा आहियूं। जे हिन दर आया, ख्यालाया सजाया, से रात दिहाड़ी कन शुक्राना। जे हिन दर आया, ख्यालाया सजाया, से रात दिहाड़ी कीअं थींदो। हिकिड़ी नंढड़ी सी कथा मां नंढड़ी सी ॿुधायांव, तव्हां सम्झी वेंदा। हिकिड़ो बादशाह, हिकिड़ो राजा हिकिड़े फ़क़ीर वटि वियो ऐं उनखे चईंसि मूंखे परमात्मा सां मिलणो आहे, तव्हां मिलाए सघो था, मूंखे प्यास आहे, मां सभु कुझु ॾियण लाइ तयारु आहियां, सॼो पंहिंजो राजपाठ ॾियण लाइ तयारु आहियां, मूंखे परमात्मा सां मिलायो। संत चईंसि जीअं चवे तीअं कंदे? हुन राजा चई हा कंदमि। संत चईंसि पोइ हिकु कमु कर, कटोरो हथ में खण, भीख वठण लाइ निकुर, पंहिंजे ई राज में इहे राजसी वस्त्र हटाए भीख वठण निकुर। 7 ॾींहं तोखे भिक्षा वठणी अथई, भीख वठणी अथई, भिखारी थी करे, पोइ मूं वटि अचिजां। राजा बि हिमत कई। ॾाढो ॾुखियो आहे, छो त माण्हू त पहचाने पिया वञनि ही राजा आहे, पर उन्हनि जे अॻियां हथ फैलाए पियो राजा। माण्हू ॾियनि पिया, हिन खे हू बि लॻे पियो शुरूअ में कि मुंहिंजो अहंकार टुटे पियो थो, मुंहिंजो जेको नालो सभु मिटीअ में पियो थो मिले।
पर 7 ॾींहंनि में उहा इज़त वई, नालो वयो, इज़त वई, धन बि वयो, यश सुख सभु हलियो वियो। त जॾहिं सभु हलियो वियो न, पोइ ओॾी महिल राजा खे महसूस थियो कि अॼु मां संपन्न थी वियमि। अॼु उन दुख त हो, उहो सभु छॾाइजी त वियो, ॼण ईअं लॻो कि मां ख़तम ई थी वियमि, मुंहिंजो अस्तित्व ई कोन रहियो। पर उन अस्तित्व न हुअण में हिकु नई शुरूआत थी, जो हाणे मूंखे ख़बर थी पए कि नंढी नंढी शइ में बि केॾो आनंद आहे। संत जे पेरनि ते किरियो, चई साईं मां सम्झी वियमि, सभु कुझु त्यागे छॾियो, अहंकार बि त्यागे छॾियो, त अॼु मूंखे ख़बर आहे कि नई शइ प्रगट थी रही आहे, इहो ई परमात्मा आहे। सभु कुझु छॾण खां पोइ जॾहिं अहोभाव प्रकट थिए, इन खे चइबो आहे थोराए तो मञणु, अहसान मञणु कि हे मुंहिंजा मालिक, तो त ॾाढो कुझु ॾिनो, असां क़दुरु कोन कईसीं। तो शरीर ॾिनई, तो जनम ॾिनई, तो मूंखे ॿिए बि सुविधाऊं ॾिनई। हाणे मां उन्हनि नंढी नंढियुनि ॻाल्हियुनि जो आनंद वठंदुमि ऐं तुंहिंजी भक्ति कंदुमि। इन खे चइबो आहे शुक्रिया अदा करणु। आस्थान ते अची करे इहो थियणु खपे, असांजो हू अहंकार नाश थी वञे धन संपत्तिअ जो, ऐं बिल्कुलु शून्य वारी अवस्था अची वञे, कुझु न आहियूं असां। ऐं पोइ जेको आनंद प्रगट थींदो न, त उन आनंद में इहो बि प्रगट थींदो शुक्रिया। जे हिन दर आया छलाया सजाया, से रात दिहाड़ी कन शुकराना। जे हिन दर आया छलाया सजाया, से रात दिहाड़ी ही दरड़ो दया जो सदा रहमत वारो हर रोज सत्संग जी हित मौज बहारी आ। जे हिन दर आया चलाया सजाया, से रात दिहाड़ी से रात जण हर द्वार वा, जित हरी कथा सा प्यार वा, खुद ईंदो उते भगवान वा, बुध ध्यान सा। सा भूमि जण हर द्वार वा, जित हरी कथा सा प्यार वा, खुद ईंदो जित संतन जो अस्थान वा, ऐं साध संगत जो प्यार वा, खुद महर कंदो भगवान वा, बुध ध्यान सा। जित संतन जो अस्थान वा, ऐं साध संगत जो प्यार वा, खुद महर कंदो भगवान वा, बुध ध्यान सा। ओ करम खुदाया है तुझे मुझसे मिलाया है, तुझसे मिलके ही तो मुझे जीना आया है। ओ तेरे संग यारा
जोश रंग बहार। आस्थान जी वॾी महिमा थींदी आहे त सहसा स्वाभाविकता प्रगट थिए, थे सां थोराए तो भाव प्रगट थिए ऐं न सां तव्हां ॿुधायो छा नालो रखूं? माण्हू भॼी वञनि, चवनि अहिड़ो कहिड़ो आस्थान आहे, चवनि था निष्काम थी अच, परियां खां ई भॼी वञनि। मूंखे यादि नथो अचे, मां सोचियो त हो कुझु, निवड़त त हुन में अची वियो संत जे लक्षण में। ॿुधायां तव्हांखे ॿियो कोई सम्झ में अचे त ॿियो ॿुधाए सघो था। न ते नज़र आस्थान ते असां पहुचूं, इहो मां चयो कि असांखे महसूस थिए कि कंहिंजी नज़र में आहियूं। असांखे आस्थान ते असां जीअं ई पहुचूं त असांखे महसूस थिए त कंहिंजी ओट में अची वियासीं, कंहिंजी दृष्टिअ में अची वियासीं। आस्थान जो इहो लक्षण आहे, नज़र। तुंहिंजी नज़र चाहियां। आस्थान उहो जंहिंमें स्वभाव प्रकट थिए, जंहिंमें अहोभाव शुक्रिया अदा प्रकट थिए ऐं जंहिंमें असांखे नज़र, चवंदा कोन नज़र महर जी नज़र कर, असांखे जिते महसूस थिए कि कोई ॾिसी रहियो आहे, पर द्वेष सां न कोई डिॼारे करे ॾिसी रहियो आहे। उहो त हुननि में थींदो आहे, तव्हां सुनसान एरिया में हलिया वञो, झंगल में हलिया वञो, राति हुजे त डपु लॻंदो आहे कि कोई लॻे पियो कोई निहारे पियो थो, पर उहा नज़र कहिड़ी आहे? ख़राब नज़र। आस्थान ते असांखे पवित्र नज़र जो आभास थिए। आस्थान ते असांखे ईअं लॻे, भली अकेला वेठा हुजूं, भीड़ न हुजे, असां अकेला ई प्रवेश कयूं ऐं ईअं महसूस थिए कि कंहिंजी ओट में वेठी आहियां, सुरक्षित वेठी आहियां, कंहिंजी नज़र मुंहिंजे मथां आहे। त आस्थान जो इहो टियों गुण हुजणु खपे, स्थान, जंहिंमें असांखे परमात्मा जी नज़र बि महसूस थिए, अहोभाव बि प्रकट थिए। त संत जी परिभाषा थोड़ी ॿुधीसीं, संगत जी परिभाषा ॿुधीसीं, स्थान जी ॿियो छा चयो? सत्संग जो त सिधो सो परिभाषा आहे सत्य जो संग, वधीक न जोड़ियूं हिन में, बस जिते सत्य जो संग हुजे न, उहो सत्संग। भली किथे भी माण्हू वेठो हुजे, सच ॻाल्हाए ऐं धुका न हणे, तो वो सत्संग आहे। त बियर बार हुजे या कुछ आहो तो नशेलनि जूं कॾहिं ॻाल्हियूं ॿुधण लाइ मिलनव, या कंहिंखां पुछिजो, ईअं ॻाल्हाईंदा अथव, सची ॻाल्हाईंदा अथव जेको अथनि अंदर में, पर उहो सत्संग कान्हे, छो त वरी धुका उन में इंक्लूड थी वेंदा आहिनि। कोई कमु हुजे मूंखे चइजां, पीअण खां पोइ कोई कमु हुजे अधु राति जो मूंखे यादि कजां। हा, ॿिए ॾींहुं हमरा होश में सूफ़ीअ में यादि ई न चयो छा। हा, त सच जो अर्थ आहे होश पूर्वक माण्हू सच ॻाल्हाए, जिम्मेदारीअ सां सच ॻाल्हाए, कपट छॾे करे, त उहो सत्संग। त इहो स्थान बि आहे, हिते सत्संग बि आहे, संत बि आहे ऐं संगत बि आहे ॾाढी सुठी प्यारी, ऐं सदग्रंथ बि आहे। सदग्रंथ हुनखे ई चइबो आहे, इहो चवणु ज़रूरी आहे। सदग्रंथ जंहिंमें सत्य जे तरफ़ इशारो हुजे, न त जलेबियुनि बि पंहिंजा ग्रंथ कढिया आहिनि, पंथनि बि पंहिंजा ग्रंथ ठाहे छॾिया आहिनि,
दादी चालीसा, दादी की चालीसा सही में हिकिड़ी ॾेखारी अची असांजी दादी आहे, उनखे असां भॻवान मञींदा आहियूं, भॻवान जी चवंदा आहियूं, उनजी चालीसा वरी उनजी आरती। त उहे सदग्रंथ कान्हनि। सदग्रंथ जंहिंमें सत्य जे तरफ़ इशारो हुजे, सत्य जी राह हुजे, त उहो आहे गुरु ग्रंथ साहिब। हिते विराजमान आहे, हिते रामायण बि विराजमान आहे, ॿई असांजा आहिनि। त अहिड़े स्थान ते तव्हां जुड़ियल आहियो त तव्हांखे सौभाग्य महसूसु करणु खपे। अगरि तव्हां वीचार कयो त, बाक़ी तव्हां बिना वीचार करे भेड़ चाल हलो त तव्हांखे हुते सौभाग्य नज़र ईंदो भीड़ में। ॾिसो, भीड़ सां कॾहिं कोई परमात्मा ताईं कोन पहुतो आहे। माण्हू पहुतो आहे अकेलो। त तव्हां केॾी महिल अकेला थी करे सोचो कि मूंखे छा करिणो आहे, मुंहिंजी यात्रा कहिड़ी आहे, मुंहिंजी मंज़िल कहिड़ी आहे, मूंखे छा करिणो आहे, अञा ताईं छा कयो आहे, कहिड़ो मार्ग सही आहे। त उन हिसाब सां, मुंहिंजे हिसाब सां तव्हांजे लाइ, बैरागढ़ वारनि लाइ हीअ स्थान उपयुक्त आहे। सस्तो बि आहे, फ्री बि आहे, सुंदर बि आहे ऐं टिकाऊ बि आहे। त गुरबाणी गायूं। थान सुहावा सदा प्रभ तेरा, रंग तेरे अपारा, रंग तेरे अपारा। तेरियां भगता को बलिहारा, भगता को बलिहारा। तेरियां भगता को बलिहारा, भगता को बलिहारा। तेरियां भगता को बलिहारा, भगता को। थान सुहावा सदा प्रभ तेरा, रंग तेरे अपारा, रंग तेरे अपारा। तू है जाने और न दूजा जाने, तेरी कुदरत तो है जाने और न दूजा जाने। जिसनो कृपा करे मेरे प्यारे, सोई तुझे पछाणे। जिसनो कृपा करे मेरे प्यारे, सोई तुझे पछाणे। थान सुहावा सदा प्रभ तेरा, रंग तेरे अपारा, रंग तेरे अपारा। सुहावा सदा प्रभ तेरा, रंग तेरे अपारा, रंग तेरे अपारा। तेरी सेवा तुझते होवे और न दूजा करता, तेरी सेवा
भगत तेरा सोई तुझ भावे, जिसनो तू रंग धरता। भगत तेरा सोई तुझ भावे, जिसनो तू रंग धरता। तू वरदाता तू वरदाना, और नहीं को दूजा। तू समर्थ स्वामी मेरा हो क्या, जाना तेरी पूजा। आन सुहावा सदा प्रभु तेरा, रंग तेरे अपार, रंग तेरे अपार। आन सुहावा सदा प्रभु तेरा, अगोचर मेरे प्यारे, बिखम तेरा है भाना। कहो नानक ढय पया द्वारे, रख ले वो मुगद अयाना। खान सुहावा बोल गुरु नानक देव की जय, बाबा गंगाराम साहिब की जय। ते सत्संग जी समाप्ति। बाबा गंगाराम साहिब जन जे वर्सीअ जो ॿियो ॾिहाड़ो अॼु हिते संपन्न थियो।